नाज़रीन मेहरान टीवी में भलीकार बारहां मुबशर सोलंगी आऊं आहियां पेरिया गुल। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हिकु साल अॻु अमरीका मुर्दा ऐं नाकामियुनि जे ॾाके ते हो। हिकु साल में जेको हासिल कयो आहे उहो केरु बि हासिल न करे सघियो। 10 महीननि में दुनिया में 8 जंगियूं रोकरायूं। मूंखे करप्ट निज़ाम ख़त्म करण जो वॾो मैंडेट मिलियो आहे। अमरीकी सदर वधीक चयो आहे त बाइडन पॉलिसियूं ॿीहर लागू थियण न ॾिनियूं वेंदियूं। बाइडन दौर में गैर कानूनी इमिग्रेट्स नौकरियूं वरितियूं। हाणे नौकरियूं अमरीका में पैदा थींदड़नि खे मिलंदियूं। अमरीका में गैर कानूनी अच वञ जो सिलसिलो बंदि करे छॾियो आहे। हुकूमत ऐं ट्रांसपोर्टरनि में मामला तय थी विया। 10 ॾींहनि खां जारी हड़ताल ख़त्म। वफ़ाक़ी सरकार सिंध ऐं पंजाब हुकूमत जे नुमाइंदनि जूं ट्रांसपोर्टरनि सां ॻाल्हियूं कामयाब। जारी कयल बयान में चयो वियो आहे त ट्रैफ़िक ऑर्डिनेंस 2025 ते नज़रसानी कई वेंदी। ट्रांसपोर्टर अख़बारनि जो चवणु आहे त हुकूमत मुआइदे जी भञकड़ी कई त ॿीहर एहतजाज कयो वेंदो। दादू में नारी खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश, मज़ामत ते 3 औरतूं ज़ख़्मी। शहबाज कॉलोनी में 17 सालनि जी अंबर पंवर खे हथियार बंदनि घर में दाख़िल थी अगवा करण जी कोशिश कई। मज़ामत ते नारी अंबर पंवर समेत मिसमात दादली पंवर ऐं मिसमात फापुल ज़ख़्मी। मुतासिरनि जो औरतुनि समेत पाक किताब खणी एहतजाज। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो।